कबर जो अजाब उन्हीं के इए वकोड़े वरदो इए चीखूं दाहूं कदो के अल्लाह जे तरफा बुधायो वंज बस तो तू किए हिंदी गाल खणी करे बे मुसलमान के बुधायो हो उन्हीं जी दिल के गर्म कयो ही हाने मां अल्लाह जे उन्हीं जहन्नम वारी गर्मी भी तो बर्दाश्त कर जे बे मुसलमान भाजी दिल के तू गर्म कयो हो उन जी गाल खणी करे पहचाए करे बिनन जी दिल खे गरम कयो ही हाने मां अल्लाह जहन्नम जी गर्मी जी सजा दी रहे आई तो असां ते छड़ो ये पे बस वरी चौंदा से छा चे साईं साईं अल्लाह माफ कर दो असां मुवहे ता आयूं न कल वो पढ़ो तौहीद समय आए अल्लाह पंजो पाने माफ कंदो माना इनी जे चवण सा मकसद तौहीद है माना हाने अमल जी जरूरत काने असां अमल केर कंदो अमल की जरूरत ना है छो तो असां मोए दऊं एक मरतबो हदीस पाक में चए तो मुझे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के बाग में बैठा हुजन उते बाग खां चौधारी बाहर दीवार हुजे हजरत अबू हुरैरा फरमायो मां डिठम तो मुझा सही बाग जे अंदर बैठा आहिनि मां उनी बाग जी बाहरी दीवार खां हेठों जे जातो पानी जी नाली हुंदी आ मां उतों उनी हेठा दीवार खां वञी करे वयम डिठुम तो मुझा हुजूर साईं इंतहाई एक हशाशी बशाशी में एक खुशी जे माहौल में मुझा साईं वेठा आहिनि कॾहिं कॾहिं मुझे साईं ते रहमत ऐं शफ़क़त जी कैफियत तमाम घणी अची वेंदी त मूंखे मुझे साईं फरमायो अबू हुरैरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जी मुझा साईं अबू हुरैरा मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह अबू हुरैरा मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह अबू हुरैरा जे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो जन्नती थियो हजरत अबू हुरैरा फरमायो साईं ओ बशीर बिहिन नास साईं पो मां माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियां माण्हुनि खे ॿुधायां माण्हू ख़ुशि थींदा जन कलमो पढ़ियो आहे मुसलमान आहिनि पोइ खुश थींदा तो हुजूर से फरमायो जे कलमो पढ़ियो मुसलमान आ उन जे लाइ जन्नत आ से पोइ मां ख़ुशख़बरी ॾियां मुझे साईं फरमायो हाँ अबू हुरैरा मुझे ख़ुशख़बरी ॾे छो उन वक्त मुझे साईं जी तबियत ते रहमत जो ग़लबो हो कैफियत दिल एतरी नरम थी बीठी जने कने कने को माण्हू वेठो हूंदो आहे त उन जी अजीब हिकिड़ी कैफियत हूंदी आहे पोइ मुहबत मां पोइ छा ॻाल्हाईंदो हजरत अबू हुरैरा फरमायो साईं पो माण्हू मुझे इनी गाल ते यकीन कन पो माखे का निशानी दियो भला पाण फरमा अबू हुरैरा ये मुझे जुती पया ये जुती खण जुती हाथ में खई वन मुझे जुती मान के देखार या निशानी आ त ये लफ्ज जे तू चए तो मां अबू हुरैरा तोखे मां पाण बुधाया हां तू वज मिशकात शरीफ जे अंदर हदीस मौजूद है बिन किताबन में है तो हजरत अबू हुरैरा हथन में हुजूर संजी जुती मुबारक वडी खुशी सा रस्ते में चौंदो तो अचे लफ्ज मन काला ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह मन काला ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह हजरत अबू हुरैरा ऐलान कंदा था चल जे भी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ओ जन्नती थी वो जे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ओ जन्नती थी वो सावा बुधदा था वजन खुश थींदा था वजन वडी खुशखबरी है वडी खुशी जड़ी गाल है हजरत अबू हुरैरा हलदा था चन सामो हजरत उमर अचिया हजरत अबू हुरैरा फरमायो ओ उमर बशर तो का मां खुशखबरी ॾियां तो ओ बशरो बिका ओ खुशखबरी ॾियां तो उमर के मां हाणे हाणे हुजूर का अची रहियो मुझा हुजूर हुन बाग में तशरीफ फरमाइन मुझा साईं उनी बाग में वेठा मुझे साईं ही जुती मुबारक दिनी आ मुझे साईं निशानी तौर दिनी आ मुझे साईं ये लफ्ज़ फरमाया अबू हुरैरा
मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत। जे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ओ जन्नती थी वयो, जे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ओ जन्नती थी वयो। हजरत उमर फरमायो ओ अबू हुरैरा जने ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी मुसलमान थी वयो, कलमो पढ़ी मुसलमान थी वयो, हाणे इहो जन्नती बणजी वयो। फ़अैन सलात व ऐन सौम, पोइ ही आमाल कारे वया, ही नमाज़न जा अहकाम कारे वया, रोज़न जा अहकाम कारे वया, ही गुनाहन खां बचण वारा अहकाम कारे वया। अबू हुरैरा कहिड़ी ॻाल्हि करे रहियो आहियां? हज़रत अबू हुरैरा फरमायो उमर मां हुज़ूर जी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां। हज़रत उमर फरमायो अबू हुरैरा हुज़ूर त लफ़्ज़ फरमाया पर उनखे समझ त सही, लफ़्ज़ थिया कुरान जी आयत त आई, हुज़ूर जी हदीस त आई, पर समझ सही। हज़रत अबू हुरैरा मुहद्दिस आ, फ़क़ीह त कोन आ। हज़रत उमर त फ़क़ीह आ, त हिकिड़ी ॻाल्हि तो समझ त सही। बस ला इलाहा चई बाक़ी ॿिया गुनाह कंदो त बस जन्नती थी वियो, अमाल कुछ भी ना है। हज़रत अबू हुरैरा वरी लफ्ज़ चए थो, रिवायत में ये लफ्ज़ आया, हज़रत उमर हज़रत अबू हुरैरा जे साम्हूं बीठो, ये सीने ते हज़रत उमर ही चंबो हणी करे अबू हुरैरा के धिको ॾिनई। हज़रत अबू हुरैरा फरमाया तो फवक़अतु अला इस्ती, मां पोइ भर किरी पयुमि। हज़रत उमर जलाल में गुस्से में मां अबू हुरैरा जे सीने में धक हई त मां अबू हुरैरा पोइ किरी पयुमि। हज़रत उमर में गुस्सो जलाल हूंदो, नबियनि मां हज़रत मूसा जलाली नबी, साहबा में हज़रत उमर में वॾो जलाल हो। हज़रत अबू हुरैरा उथी करे चईंदा मां त हदीस तो पढ़ा, उमर मां के चो चबो आयो। हज़रत अबू हुरैरा पहुचे वापस थी, एरा हुजूर ना रवाना था, हुजूर के बुधाया शिकायत कया मुझो जुर्म केलो हो, मुझो डो केलो हो के उमर मुखे चंबो हणी करे पोते किराई। हज़रत अबू हुरैरा रवानो थो, मुझे हुजूर जी खिदमत ना रवानो थो। हज़रत उमर से पोया अचन लगा। हज़रत उमर समझी वयो कि अबू हुरैरा हुजूर ना वञी रहिया आहिनि, तंहिं करे मां भी हला हुजूर जे साम्हूं मां भी त अर्ज़ कया कि अबू हुरैरा ये लफ्ज़ चए रहियो आहे। हज़रत अबू हुरैरा हुजूर जी खिदमत में पहुता, अर्ज़ करण लगा साईं मां अवां जी जुती मुबारक खणी करे मां ये लफ्ज़ जेके अवां फरमाया ये लफ्ज़ चवंदो पियो वञा से उमर साम्हूं मिली हो। उमर मुखे चंबो हयो एतिरो ज़ोर सां हई कि मां पोते किरी पयमि। साईं उमर ही अची रहियो आहे। हज़रत उमर भी पहुची वियो। मुझे साईं फरमो उमर छो कई ये मुझा लफ्ज़ बुधाए रहे हो, उमर हिन के छो चंबो हई? हज़रत उमर फरमायो साईं मां भी अवां जा लफ्ज़ कबूल करे रहियो आहियां, अवां जा लफ्ज़ मां भी ॿुधम, पर इन जो मक़सद मां समझो आहे जेको अबू हुरैरा शायद इनके समझ में ना आयो आहे। साईं त कलमो भी तो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह भी पढ़े, पर साईं आमाल भी तो करे, गुनाहन खां भी बचे, जुल्मन खां भी बचे, तॾहिं त जन्नत में वेंदो। छो त आमाल अवां ई ॿुधाया आहिनि, नमाज़ भी तव्हां ॿुधायो, ये आकाम जिंदगी जे गुज़ारण जा तौर तरीक़ा अवां ॿुधाया। से गुनाहन का बचा जा हुक्म भी अवां फरमाया, जुल्म खां बचे, बेजे हक खां बचे, बेजी नाराजगी खां बचे, ज़िना खां ग़ीबत खां गिला खां बचे। से इन्हनि खां हुक्म भी अवां फरमायो। मां समझां तो शायद अबू हुरैरा समझी न रहियो आहे। मुझे साईं जे साम्हूं जॾहिं हज़रत उमर से ये लफ्ज़ फरमाया, मुझे साईं फरमायो अबू हुरैरा फ़खल्ले, अबू हुरैरा बस ये लफ्ज़ तो न ॿुधाए। वाकई अबू हुरैरा तो उनजो मक़सद के न समझी सघे। मां लफ्ज़ तो वाकई ही चया, पर मां समझम कि अबू हुरैरा तो समझी वेंदे। ये मां उन हदीस जी तशरीह जो लफ्ज़ ॿुधाए रहियो आहियां।
मत चो तो सागा लफ्ज़ बेनी पर उन जी तशरी जा लफ्ज़ बुधाए रहियो हां जर मुझे साईं अबू हुरैरा के ये फरमायो कि मां त लफ्ज़ चया हा पर मां समझूं कि अबू हुरैरा समझी वे उमर समझी वयो हा ते करे फखलहम या मलूना आने मानन के छॾ त अमल भी करन अमल का सिवाय चारो कोने आमाल का सिवाय चारो कोने सिर्फ कलमे पढ़न सा सिर्फ तौहीद जे इख्तियार करन सा कामयाबी न मिलनी फखलहम या मलूना आने मानन के छॾियो त मानो अमल करन एना ईमान भी हुजन त अमल साले भी हुजन एना ईमान भी हुजन गुनाहन का भी बचन तदे ये इंसान कामयाब थींदा तदे ये जन्नत जा मुस्तहिक बनबा इन हदीस में सागत तो असांखे जवाब मिलियो जो तो असां चंदा साईं अल्लाह साईं माफ़ कंदो असां पोबीदा मुवहिद तायूं भला तौहीद असां में आहे अल्लाह से माफ़ कंदो भाई हेरा त जेकन ईमान भी अथस कलमो भी पढ़े तो पर हेदा आमाल भी करे तो पर छड़ो आमाल जे अंदर सच्चाई न तस छड़ो आमाल जे अंदर इखलास न तस उहो भी कामयाब ना है तो असा शैतान जे केड़न केड़न ख्यालन ते असा सोचे ऐ उहे जवाब दींदा हो भी था साईं अरे बाबा ये घिनो तो गुनाह जो तो कम तो करे कुरान झलियो आ अल्लाह जे नबी झलियो आ चे अदा काल अल्लाह अल्लाह पाणो पांजो पाणी माफ कंदो बाबा अल्लाह गफूर रहीम अल्लाह माफ कंदो त पो हजरत उमर हजरत अबू हुरैरा के छो जोर से चबो आई छो अबू हुरैरा जेका पोते किरी पियो ऐं हुजूर वटि अची करे जने शिकायत ॿुधाई त मुझे हुजूर उनके समझायो ईमाना मुसलमाना आमाल भी करे तो पर छड़ो आमाल जे अंदर इखलास न तो करे सच्चाई न तो करे उन्हीं सा गड को दुनिया जो मकसद को मिलावट तो करे थोड़ो दुनिया जो को मफाद दुनिया जो को मकसद छोड़ने से मिला है तो पो भी इंसान कामयाब ना है आमाल भी करे रहे वो ये एक हदीस में लफ्ज आया साहबा फरमाइन था जंग हुजे जंग में लड़ाई हले थी गमसान लड़ाई एकड़ो शख्स जेको असामा ओ तलवार के दुश्मन जे सफन जे अंदर वनी करे तलवार हलाए तो दुश्मन इन जे मथा तलवारन जा वार कन था सजो जिस्म जख्मी थी हुआ असा उनी जे इन कम के दिसी करे असामा के शख्स ही लफ्ज चवन लगा मा जज़ा मिन्ना अल यौमा मा जज़ा फलान लफ्ज आया चवन लगो शख्स असामा एक मानू चवन लगो यार अज ही मानू खटी वयो अज ही कामयाब थी वयो इस की मुकाबलो करे रहा की तो विढ़ी रहा केड़ा तो जख्म खाई रहा मा अज्जा मिन्ना अल यौमा मा अज्जा फलान अज यो फलानो कामयाब थियो साहबा फरमाइदा हैं असा जो यो लफ्ज हुजूर जे कन्नन मुबारकन में आयो तो मुझे साईं ये लफ्ज बुधी करे फरमाइन लगा इन्नहु मिन अहलिन नारे इन्नहु मिन अहलिन नारे यो जहन्नमी थव मुझे सही छा फरमायो इन्नहु मिन अहलिन नारे यो जहन्नमी थव तहत चौथा खटी वयो पर इहो जहन्नमी थो एकड़ो सहाबी फरमाइदो मां जरे साईं जा ये लफ्ज बुधम मां चो तो वरी गाला ही की जहन्नमी आ एडो एडो कारनामो करे रही इहो की जहन्नमी आ मां दिल में फैसलो कयां अन साहिब हो मां अज हिन सां गड होदम मां हिन सां गड घुमदम इसा छा करे रहियो आहे केड़ा कारनामा करे रहियो आहे मां हुन सां गॾिजी पियो मांस इज़ा वक़फ़ वक़फ़तो व इज़ा असरा असरातो जाते बीहे पियो त मां भी गॾु बीहांस पियो गॾु वञी करे बीहांस पियो जाते ही तेज हले पियो त मां भी हुन सां गॾु पियो तेज हलां
परे न पियो थियांस ॾिसां त छा करे रहियो आहे ही उन लड़ाई जे अंदर लड़दो भी रहे पियो दुश्मन भी हिन जे मथां तलवारनि जा वार करे रहिया फजोरे हर रजुलो जुरहन शदीदा फजोरे हर रजुलो जुरहन शदीदा मां ॾिठुमि त सख्त ज़ख्मी थी पियो ॾाढा जिस्म में हिन के तलवारनि जा निशान आया ही उनी तकलीफ़ में बेसब्री जा लफ्ज़ चवण लगो बेसब्री जा लफ्ज़ चई करे फवज़ा नस्ल सैफिही बिल अर्ज़ फवज़ा नस्ल सैफिही बिल अर्ज़ व वज़ा ज़ुबाबहु बैन सदियैहि मां ॾिठुमि त बेसब्री में उनी ज़ख्मन जा ताब बर्दाश्त न पियो करे सके हेरा बेसब्री जा लफ्ज़ चई करे इन तलवार जे मुठे के हेठ जमीन जे अंदर खोड़े करे फवज़ा ज़ुबाबहु बैन सदियैहि उनी तलवार जे नोक के पंहिंजे ॿिनी इनी बुबन जे विच में इनी सीने ते रखी करे फतहा मला अलैहि फतहामल अलैहि फक़तल नफ्सहु पाण सजे के उनी तलवार तेज नोक जे मथा पान के छड़े करे वह तलवार उन जे अंदर सीने जे अंदर हली वई फक़तल नफ्सहु साहबी फरमाइंदो मो उते पंहिंजी खुदकुशी करे उन जी मौत उते थी वई मां उतां वापस हुजूर जे खिदमत में आयम मां इहे लफ्ज़ चयम अशहदु अन्नक रसूलुल्लाह अशहदु अन्नक रसूलुल्लाह अल्लाह जा नबी मां पहिरियां भी गवाही ॾियां पियो पर हाणे भी गवाही ॾे रहियो आहियां वाके अवां अल्लाह जा नबी हो वाके अवां अल्लाह जा रसूल हो असां तुंहिंजी ज़ाहिरी लड़ाई खे ॾिसी करे हिन जे ज़ाहिरी कम खे ॾिसी करे चऊं पिया ही असां मां वधीक कामयाब आहे पर साईं अवां लफ़्ज़ फरमायो हो इन्नहु मिन अहलिन नारे ही जहन्नमी आहे साईं मां कढ लगी पियो मांस गॾु घुमांसि पियो पर हिन खां ही कम थियो आख़िर मां ॾिठो मांस खुदकुशी करे पाण खे मारियईं मुंहिंजे साईं फरमायो ओ मुंहिंजा सहाबी ए मुंहिंजा लफ़्ज़ हिकिड़ा यादि कर ऐं उन वक़्त में मुंहिंजे साईं जेका लफ़्ज़ फरमाया ओ मुंहिंजा सहाबो ॿुधो कॾहिं हिकिड़ो उहो माण्हू हूंदो अथव इन रजुला ला यअमलु बिअमल अहलिन नार फीमा यबदू लिन्नास व हुवा मिन अहलिल जन्नह व इन रजुला ला यअमलु बिअमल अहलिल जन्नति फीमा यबदू लिन्नास व हुवा मिन अहलिन नार औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो करे हिकिड़ो अहिड़ो माण्हू भी हूंदो अथव कि अमल अहिड़ा करे रहियो आहे बुरा आमाल करे रहियो आहे बुछड़ा आमाल करे रहियो आहे कि माण्हुनि जे निगाह में फीमा यबदू लिन्नास माण्हुनि जे निगाह में ईअं पियो नज़र ईंदो ही त पको ठको जहन्नमी आहे इन जा त हेड़ा हेड़ा बदकार इन जा हेड़ा हेड़ा बुछड़ा आमाल पर मुझे साईं फरमायो व इन्नहु मिन अहलिल जन्नह हालांकि वो जन्नती हूंदो अथव उन खां को न को अहिड़ो भी अमल थींदो आहे अहिड़ो अमल भी चङो थींदो आहे जो उन हिकिड़े अमल जे करे अल्लाह हिन खे जन्नत ॾेई छॾींदो आहे फरमायो व इन रजुल ला यअमलु बिअहलिल जन्नति फीमा यबदू लिन्नास व हुवा मिन अहलिन नार मुझे साईं फरमायो कॾहिं उहे माण्हू भी हूंदा अथव ज़ाहिरियूं जा आमाल चङा हूंदा आहिनि वॾा साले आमाल हूंदा आहिनि सुठा सुठा आमाल हूंदा आहिनि माण्हुनि जे निगाह में जन्नती नज़र ईंदो माण्हुनि जे निगाह में बस अख बुटींदो वञे ही जन्नत हिन जे इंतजार में आहे पर उहो ओ माण्हू हूंदो व इन्नहु मिन अहलिन नार कॾहिं उन खां अहिड़ो अमल थी वेंदो उन खां अहिड़ो गुनाह थी वेंदो उन हिकिड़े उन गुनाह जे करे रब हुन खां नाराज़ हूंदो व इन्नहु मिन अहलिन नार और मरण खां बाद में क़यामत जे ॾींहुं इहो जहन्नम में हलियो वेंदो अमल भी करे रहिया आहिनि
पर उन सां गॾु को अहिड़ो उनखां गुनाह थी वियो, पर वो अमल बुरा करे रहियो आहे, पर उन सां गॾु को हुनखां अहिड़ो को अमल चङो थी वियो जो उन हिकिड़े उन अमल जे करे अल्लाह हिन खां राज़ी थी वियो। मशहूर आहे, उलमा खां तव्हां ॿुधो आहे, हारून रशीद जी घरवारी ज़ुबैदा, मुझे मशहूर आहे क्यों ज़ुबैदा जो अमाल तो खोड़ आहे, वरी हिकु मशहूर आबिदा ऐं नेक साले औरत ही जंहिं पंहिंजे बादशाही जे दौर में नहर ज़ुबैदा खुटराई, वरना हजाज जे इलाके में मक्के मदीने में पानी मिलंदो कोन हो। हाजी अमरो कंदर पंध वञी करे जन हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत ते पहुचदा, पांधीड़ा पंध कंदा कंदा उनके उन जे करे पानी न मिलण जे करे केतिरा वीचारा रस्ते में वफ़ात करे वेंदा। उन्हीं वक्त में उन नहर ज़ुबैदा, वो वाह जंहिंजो नालो ज़ुबैदा, खुटराए करे पानी जो इंतजाम कई ऐं पोइ आख़िर ताईं चवंदी ही कि मुंहिंजा अमल ॿिया बि आहिनि, पर मूंखे उम्मीद आहे जेको ही पानी जे प्यारण वारो जेको अमल कयो आहे कि हाजी सुहारा था पानी पीअनि था, मूंखे उम्मीद आहे त अल्लाह मूंखे पंहिंजे इन अमल जे करे अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ कंदो ऐं अल्लाह मूंखां राज़ी थींदो। उलमा लिखियो आहे जॾहिं उन ज़ुबैदा जी वफ़ात थी, वो अल्लाह के प्यारी थी वई त के अल्लाह वारे के ख्वाब में आई, के नेक बाने के ख्वाब में आई, ज़ुबैदा है वाह वॾे मज़न में आ थी पुछिस तो अल्लाह वारो ज़ुबैदा भला ॻाल्हि तो ॿुधाए, तू त अमल तमाम घणा कया, सुठा अमल कया, भला तोखे अमल केड़ो तोखे कमायो? नारे ज़ुबैदा ख्वाब में उन अल्लाह वारे खिच चवे हो ज़ुबैदा त हां मां त ई समझदी हम कि मुझे इहो ई वॾे मां वॾो अमल आ, मुझे इहो ई वॾे मां वॾो अमल आ, पर जॾहिं मां उते पहुतम अल्लाह जे साम्हूं त अल्लाह मूंखे ईअं ई चयो ज़ुबैदा हिकिड़ो तुंहिंजो अमल आहे जो उन अमल जे करे मां अल्लाह तोखां राज़ी थियो मां, पर ज़ुबैदा वो अमल उहो थी मता उन ॾे तुंहिंजो ख्याल ई न वियो हुजे, तुंहिंजो तवज्जो ई न वियो हुजे। ज़ुबैदा वो ख्वाब में अल्लाह वारे खे चए थी वो अमल मुंहिंजो कहिड़ो जेको मूंखे अल्लाह ॿुधायो? ज़ुबैदा तुंहिंजो उहो अमल हो, उहो हिकिड़ो वक़्तु हो, हिकु उहा घड़ी ही ज़ुबैदा जॾहिं तुंहिंजे साम्हूं ही खाधो आयो एॾा गिर एॾा लुकमो खणी करे ही खाइण जे लाइ ही मथे पंहिंजे वाह ते आंदई, उन्हीं वक्त में पाड़े मां आज़ान जा लफ्ज़ आया, आज़ान जा लफ्ज़ ॿुधण में आया, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जॾहिं अल्लाह जो नालो ज़ुबैदा तुंहिंजे कननि में आयो, तुंहिंजे दिल में हिकिड़ा ख्याल अचण कंदा, इहा त शइ आम थी वई आहे, सब माण्हू कनि था, माना जेका आम थी वई उनखे तो असां मामूली समझोसीं। अल्लाह फरमायो न वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा, ओ नेकी जो हिकु ज़र्रो उहो भी तुंहिंजे लाइ वॾो थी, पर जे गुनाह नंढड़े मां नंढड़ो थी ए ज़र्रे वारो गुनाह थी इहो भी तुंहिंजे लाइ वॾो थी। बस मां आख़िरी लफ़्ज़ चवां, हिकु मर्तबो अम्मा आयशा जे दरवाजे ते साहिल बीठो आहे, दस्तक तो लगाए, दरवाजो तो खटकाए, हज़रत आयशा ॾिठो त घर में मौजूद तो कोन्हे, पर हिकु ही दाणो अंगूर जो पियो आहे, अंगूर जो हिकिड़ो दाणो। हज़रत आयशा फरमायो खादमा ये खणी वञ ॿाहिरि साहिल, ई सदा लगाए रहियो आहे, ॿाहिरि साहिल घुरी रहियो आहे, वञी खणी अंगूर जो दाणो ॾेई आहे, हेॾां उहो अंगूर जो दाणो खादमा ॾियण थी वञे, उहा खादमा पुछी रही आहे ओ आयशा ओ अम्मा आयशा ये हिकु त हिकु अंगूर जो दाणो आहे इहो साहिल खे ॾेई रही आहे, हिन में छा आहे?
ॿी का शइ वॾी हुजे त उन खे ॾेई अचां, इन दाणे जो छा थींदो आहे। उन वक़्त में अम्मा आयशा इहे लफ़्ज़ क़ुरान जा पढ़िया हा। ओ मुंहिंजी ख़ादमा ॿुधी छॾ क़ुरान खे त पढ़। ओ मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा ओ मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ओ ख़ातमा ॿुधी छॾ ज़रो छा आहे। ई ज़रो ई जगह वा न, ई जगह खे सनो सोराख़ हुजे पोइ ओभर जे तरफ़ खां पोइ उतो जे सिज उभरे पोइ उन सुराख मां ॾिसंदो त ईअं पियो मालूम थींदो का न का दज़ी उॾंदे नज़र थी अचे। हथ में कर त कुझु बि न आहे। उहो इन खे चइबो अथव ज़रो। उन जगह जे सुराख मां ॼणो सिज जा किरणा अचनि पोइ ईअं का शइ ईअं ई उॾंदी पई नज़र अचे, पर हीअं हथ में हाणे त कुझु बि न। अल्लाह फरमायो इन ज़रे जे बराबर ओ मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा ओ मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ओ इहो ज़रो बि नेकी वॾी थी, इहो ज़रो बि गुनाह तुंहिंजे लाइ ख़तरनाक थी। तूं असां वरी पाण खे पाण बेटा तसली ॾींदासीं। घणी घणी केॾो बि वरो वरी अची करे पुछंदासीं साईं मौली साहिबु साईं भले इहो गुनाह सगीरो आहे कबीरो आहे। अवल त चवां थो असां जहिड़ा मौलवी हूंदा त उनखे इहा ई ख़बर कान्हे त सगीरो कबीरो आहे छा। आम माण्हू खे छा ख़बर हूंदी। अवल त कंहिं को हल्को फुल्को मौलवी हूंदो उनखे बि ख़बर न आहे त सगीरो छा कबीरो छा। ॿुधाए भला बाबा सां तारीफ़ कर थी सगीरो आहे कबीरो आहे। ॿुधाए त भला फलाना गुनाह जी भला फ़र्ज़ त ॿुधाए त हीउ फलानो गुनाह सगीरो हुई कबीरो आहे। कन त उलमा इहो साफ़ लिखियो को नंढड़ो हिकिड़ो जंहिंखे कहिड़ो बि तो गुनाह तूं सगीरो रख फरमायो त उन जे मथां मां असर आले फव कबीरा। हिकु दफ़ो कई न पर वरी ओ साॻो जेकर ॿिए ॾींहुं उहो कई त ख़ुदि ब कबीरो थी वियो, ख़ुदि ब ख़ुदि उहो कबीरो थी वियो। 20-22 उलमा जा कौल आहिनि जंहिंजे सम्झण जे लाइ त भई सगीरो छा खे चऊं कबीरो छा खे चऊं। अल्लाह जे नेकवान ते चवंदा आहिनि त सगीरे गुनाह जी मिसाल ईअं अथव जीअं ही माचिस आहे उन जी तीली आहे अब उनखे ॿारे करे पोइ खणी करे उहो तीली ॾियो तव्हां के पलाल खे के कपा खे। पोइ कोई चवंदा अड़े छा थो करे चएसि को मां एॾी का वॾी बाहि त नथो ॾियां आहे त तीलड़ी साईं ॿारे करे ॾियां त ॿियो त कुझु न आहे। पोइ ॿियो माण्हू खे चवंदुसि भई जाई भला तीलड़ी थो ॾे बाबा कपा खे को वॾी बाहि त नथो ॾे। अल्लाह वारनि मिसाल पंहिंजी किताब में ॾेई करे सम्झायो आहे त तव्हां सगीरे गुनाह खे सगीरो कीअं था सम्झो। सगीरो गुनाह त ईअं आहे इन बाहि जी तीली हणी करे ॾिनई तूं हथ उन तीली मां सड़ी ख़तम थी वेंदी। इहो तुंहिंजो नंढड़ो असांजो गुनाह हिकु दफ़ो कयोसीं ॿियो दफ़ो कयोसीं दिलि त असांजी सड़ी ख़तम थी वई आहे, दिलि त असांजी बची कोन। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे सही समझ नसीब फरमाए। अल्लाह ताला असांखे सगीर कबीर गुनाहनि खां बचाए। पाण फरमायो उहा औरत ई बुखारी शरीफ में लफ़्ज़ अचनि साले औरत आहे नेक साले औरत आहे। पर हिकु दफ़ो छड़ो मज़ाक में ॿिली खे वठी करे ॿधी छॾियसि वो खाइण बि न ॾिनईसि का शइ ॾिनईसि बि कोन पीअण जी शइ बि न खाइण जी बि न तव्हांजी ॿिली मरी वई। मुंहिंजे हुज़ूर फरमायो उहो इन हिकिड़ी इन गुनाह जे करे पर औरत साले लफ़्ज़ अचनि साले औरत उन हिकिड़े गुनाह जे करे मुंहिंजे साईं फरमो दख़लत नार जहन्नम बणिजी वई। पाण फरमो साॻी औरत ॿी उहा ई औरत उहा बि औरत पाण फरमायो उहा औरत जेका इंतही बदकार औरत हुई इंतही बदकार औरत हुई। हीअ जो खूह मां पाणी भरण आई ऐं ॾिठई त कुतो आहे जेको उन पाणी ॾे हेठि परेशान आहे हीअं थो फिरे हीअं थो फिरे हीअं थो फिरे हेठि थो ॾिसे ऐं पाणी हेठि हाणे उहो पाणी मथे हुजे त कोन थो पीए। हिनजी दिलि में रहम आयो अल्लाह हीअ तुंहिंजी मख़लूक आहे हीअ उञायल आहे परेशान आहे हीअं पंहिंजो रओ लाहे करे ऐं उहो कंहिं शइ ते ॿधी करे उतो पाणी कढी करे पाणी हुनखे पियारी। मुंहिंजे हुज़ूर फरमायो बदकार औरत आम न बदकार औरत ही मुंहिंजे साईं फरमायो इन हिकिड़ी नेकी जे करे दख़लत जन्नती बणिजी वई। नेकी जे कम खे मामूली न समझ कंहिं बि गुनाह खे मामूली न समझ। अख खणी करे काॾे निहारी ग़लत
गलत अखणी करे निहारी केड़ी खबर इनी अखणी करे निहारन सा उनी वक्त अल्लाह नाराज थी वई अल्लाह नाराज थी हो तो पो ॾाढो मुश्किल मसलो केड़ी खबर तो असांजे इन थोड़े हिकड़े जबान मां जो लफ्ज गलायो से हिकड़े बे जे लाए छड़ियो ना चलो मजाक जो लफ्ज गलायो से चलो मजाक जो लफ्ज उनके मथा उनके तौहीन कंदे उनके घटिया समझी करे उस मजाक जो लफ्ज गलायो से तो अरे छा की किसी बड़ी खुश तो भई कई मास इकड़ा निकला मोबाइल में हाँ हेलो छाए बाबा चा हाँ दा बहु मात बाबा सखर बिठवा बिठो का थिया पने में अरे बड़ा यो छा के जैसे बड़ी मजाक कई मास ये खबर है भाई अरे तो कूड़ के मजाक तुझे अरे तो उन्हें कहते दो अरे फलाना मंडा अरे मंडो तो उनका अल्लाह बनाया हुआ हदीस पाक में लफ्ज आयो उन्हें चाहिए तो अरे काना काना उनका अल्लाह बनाया हुआ मुझे ऐब कड़ी करे चलो ई मजाक में लफ्ज चाहिए तो मुझे साईं फरमायो एड़ा मानो क्या मजरी इंदा वजह के तू असा चेता खुश तो भाई ओ खुदा जा बानो न जुबान तो असा जी कंट्रोल में आ न अख तो असा जी कंट्रोल में आ न कन तो असा जी कंट्रोल में आ न दिल जा ख्यालात तो असा के छा छा ता अचन करे जायज वरतो थी न दिल तो असा जे कंट्रोल में आ पर फरमायो ये क्या मजरी इंदा ये जैसे ऐसा खुश तो भाई कयो इन्नल मुस्तज़ीन बिन्नास युफ्तहु लहुम अब्वाबुल जन्नह अल्लाह फरमाए तो एड़ा मानो ईदा ये मजाक कंदड़ बेजी ये बेज मथा जल्दी ठठोल कंदड़ ईदा अल्लाह से चंदो फरिश्तन के एरे बुधी जाए अल्लाह तो चए ई दरवाजा खोलियो जन्नत जा यानी के अल्लाह चंदो ओ दिसे तो जन्नत केड़ा मजा तस अल्लाह वडा मजा जे वञ वन जन्नत ना मुझे हुजूर फरमो फैदा जाहु उगलिक दूनहु फैदा जाहु उगलिक दूनहु जब जन्नत जे दरवाजे ते पहुंचो तो फौरन दरवाजा बंद थी वेंदा धिका खाई मोटी दो वरी जरे मोटी दो अल्लाह जे नबी फरमायो युफ्तलहु अब्वाबुल जन्नह अल्लाह फरमायो जन्नत दरवाजा खोलियो ॾिस सही केड़ा मजा है ना भला जन्नत उनी के छोड़ी खारी वई वधीक अज़ाब ॾियण जे लाइ माखे बुधाए नजारो हुजे जन्नत जो दिसे भी अखन सा वने तो धिका खाए मोटी जे इनका मजाक समझो है मामूली जे मामूली अजाब वरी जने जने जे दरवाजे ते पहुंचो तो मुझे साईं फरमो उगले कदो न हो अरे तू तो करे के पोड़ी ते खेले तो बीठो करे के अच्छी डाड़े खेले तो बीठो करे कैसा मजाक जा लफ्ज़ चाहे छत से मैं खुश तो भाई कैसे मुझे साईं फरमाओ जब दरवाजे पे पहुंचो तो उगले का तू न हो वर दरवाजो बंद थी वेंदो हत्ता के बार बार इनके सजा मिलदी पो आखिर इतरो जलील थींदो मुझे साईं फरमायो पो जने अल्लाह उनके चोंदो ओरी से जन्नत खुली पई थी वने फमा यातीहि मिनल इयास मुझे साईं फरमाओ इतरो जलील थींदो तो जन्नत अखियों से ॾिसो पो भी ओरे वञण जी कोशिश न कंदो चोंदो न बस मां इते जलील थे वण मां चा वञा पान फरो इहो उनके अजाब मिलदो रहंदो मुसलमानो तो असा पंहिंजे दीन के इस्लाम के छड़े करे असा पान सां जुल्म करे छड़ियो असा पंहिंजी जिंदगी के बर्बाद करे छड़ियो तो असा खोड़ उहे गुनाह करे रहिया आहियूं जिन के तो असा मामूली समझी करे करे आहियूं जिन दे कोई तवज्जो ही कोने ख्याल ही कोने ये फेसबुक पे छोरा हलाइन करे केड़ी औरत जो फोटो आ करे केड़ी औरत जो फोटो आ करे केड़ी औरत जो फोटो आ सही आम थियो आ ओ खुदा जा बाना ए जे के तो औरतन जा फोटो इते दिसे तो खबर पई त एकड़े 5 मिनटन जे अंदर केड़ा तू कबीरा गुनाह करे रहियो आ एना कनन में तो खे लगी पया एना गानो भी हले तो कमकार भी करे तो एक कनन में लगी पया आखिर तू असा जो हाल छा थींदो अचो कुरान जे विजो अचो दीन जे विजो अचो इस्लाम जे विजो अचो पान के बचायो पांजे हिनन जिंदगी जे लम्हन के पांजो कीमती बनायो पान के बचायो अल्लाह जे कुरान में ही बचाव थो सुन्नत में बचाव थो दीन में बचाव थो ऐं उन्हीं जे अंदर ही सुकून थव एक ॿिए जी इज्जतूं थव एक ॿिए सां मोहब्बत थव जॾहिं दीन न ईंदो न तव्हां असांजो हिक ॿिए जी इज्जतूं रहंदियूं न हिक ॿिए जी इज्जत कंदासीं न हिक ॿिए सां मोहब्बत कंदासीं
पोइ ईअं ई थींदो हाल जीअं हाणे हाल आहे। मुस्लमान के ॾिसण जे लाइ तयारु न आहे, मुंहिंजे वेझो अचण जे लाइ तयारु न आहे, सलाम ॾियण लाइ तयारु न आहे। दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजे अचण खे तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।